بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أي فضائل الأعمال جيكي سلسلو دوستان خبرات أسي هلون بتاو نمي الله تعالى سانكي خلوص النية جي أي توفيق جي جو جيكي معلومات پہنچايو سندھی زبان سان هي نمبر 19 نمبر الأخلاق اخلاق जे बारे में आहे ऐं इन में छा इन में नबी करीम ऐं अल्लाह ताला असांखे छा हुकुम करे थो त पहिरियां आयतूं जेके आहिनि उहे असीं पढ़ंदासीं त अल्लाह ताला चए थो क़ुर में सूरत अल अअराफ में 199 आयत में अल्लाह साईं चए थो ख़ुदिल अफ़्व वअमुर बिल उर्फ़ वअअरिद अनिल जाहिलीन नबी करीम ॾे हुकुम मोकिले थो यानी असां सभिनि ॾे ख़ुदिल अफ़्व यानी हिकिड़ो मोहबत सां कुर्ब मोहबत सां माण्हू हिकिड़ो ॻाल्हाए ॿोलाए ऐं अफ़ू माफ़ी जो रस्तो वठे अलाह साईं चए थो ख़ुदिल अफ़ू माफ़ी जो रस्तो वठे वअमुर बिल उर्फ़ वल उर्फ़ छा आहे हर आदतूं क़बीलनि में जेके हर ज़ात में पंहिंजे ज़ातियुनि में जेके हर क़ौम में हिकिड़ी के आदत थींदी आहे पर जे शरीयत जे मुख़ालिफ़ न हुजे त उन में माण्हू नबी करीम खे हुकुम अलाह साईं करे थो त भली तव्हां उन ते हलो जीअं शादियुनि में ग़मनि में जेके कनि था पर जे दीनी तारुद न हुजे हदीस क़ुर सां त उहो भली उन जे बारे में नबी करीम खे अल्लाह ताला चए थो त भली तूं उन्हनि ते हल वअमुर बिल उर्फ़ वअअरिद अनिल जाहिलीन जाहिल जेके आहिनि जेके हर क़ौम में हर ज़माने में हूंदा ऐं रहंदा त उन्हनि खां पासो कर वअअरिद ख़ासि ते माण्हू कोशिशि करे जिथे घणो ॻाल्हाइण जो घणो किन कनि था या ॻाल्हाइनि था माण्हू उन्हनि खे पासो ॾे हलियो वञे इहो आहे इस्लामी इख़लाक़ असांखे अल्लाह ताला हुकुम करे थो त इख़लाक़ सिखो इख़लाक़ त पंहिंजे पाण जी जान खे हिरायो उन शइ ते अल्लाह साईं वअमुर बिल उर्फ़ वअमुर ख़ुदिल अफ़्व वअमुर बिल उर्फ़ पर नबी करीम खे इहो सेखारे थो त इख़लाक़ इंसान सिखे अदब सिखे ऐं नबी करीम खां वधीक इन शइ में केरु आहे पर इहा आहे इन जो मक़सदु आहे त असांखे बि इहा असांजे लाइ सबक़ आहे जीअं सूरत अल बक़रा में 83 आयत में अल्लाह ताला चए थो वक़ूलू लिन्नासि हुस्ना माण्हुनि खे मुख़ातिब थियो त कुर्ब मोहबत में इहसान सां हिकिड़ो कुर्ब सां बात ॻाल्हि करणु उन्हनि सां माण्हुनि सां भलाई या चङाई या का शइ जे झलणी त बि कुर्ब मोहबत में ईअं छिड़बुनि सां न तेज़ तबियत सां न वक़ूलू लिन्नासि हुस्ना सुठा लफ़्ज़ इख़्तियार करे माण्हुनि सां ॻाल्हायो छो सुठे लफ़्ज़नि सां अदब एतिराम सां हुननि खे नसीहत कंदे पंहिंजे मुंहुं पासे ते वठी चवंदे त क़बूल कंदी पर जे तकिड़ो या तेज़ तबियत सां ॻाल्हाईंदे चवंदे भाई तूं छा थींदो तूं पंहिंजो कमु कर सो इन जे करे अल्लाह ताला हदीस ॿी सूरत अल अनआम में बि चए थो वअन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीम फत्तबिऊ वला तत्तबिऊ सुबुल फतफ़रक़ बिकुम अन सबीलिही ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तत्तक़ून हीअ अल्लाह जी सबील आहे अल्लाह जो रस्तो जेको आहे कुर्ब मोहबत में माण्हुनि खे सम्झा पर हिदायत बि कंहिं तरीक़े सां कंहिं इख़लाक़ सां असांखे करणी आहे अल्लाह ताला नबी करीम जी ॾिसनि केॾी तारीफ़ कई आहे वइन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम तूं वॾे इख़लाक़ ते आहीं अल्लाह खे इख़लाक़ ॾाढो वणे थो तॾहिं त असां नबी करीम इन जी तारीफ़ कई त इहा शइ भली आहे ॿी जॻह ते त अल्लाह ताला सूरत आल इमरान में चए थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास जेके माण्हू आहिनि जेके मुंहिंजा बंदा आहिनि काज़िमीन कावड़ खे पंहिंजे खे क़ाबू कयनि अल ग़ैज़ सफ़ा कावड़ तेज़ गुस्सो जेको अचे थो इंसान खे उन खे बि क़ाबू करे वल आफ़ीन ऐं माण्हुनि खे माफ़ बि कनि था अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह खे अहिड़ा माण्हू वणंदा आहिनि अल्लाह खे अहिड़ा माण्हू वणंदा आहिनि ॾिस न तूं मां इहे सिफ़तूं असीं पंहिंजे पाण में कंदासीं फ़ज़ाइल अमाल में इहो सिखंदासीं हर शइ अल्लाह रसूल असांखे चए थो कयो त कंदासीं जंहिं शइ खां झले थो त झलियूं त इहो असांखे अल्लाह ताला हुकुम करे थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास त असां इहो सिखूं त हीउ इख़लाक़ छा आहे असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयतूं आंदियूं हाणे नबी करीम चए थो इन्नमा बुइस्तु लिउतम्मिमु मकारिमल अख़लाक़ अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे त इख़लाक़ पूरा कयां यानी अॻमी माण्हुनि खे बि कुझु इख़लाक़ हूंदा ई न सभु बद इख़लाक़ हा न जेके अख़लाक़ माण्हू आहे पर मां उहे पूरा करण आयो हा छो वइन मिन अहब्बिकुम इलैया अक़रबकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामा तव्हांखे क़यामत ॾींहुं वेझो जेको मुंहिंजे हूंदो उहो कहिड़ो जंहिंजो इख़लाक़ भलो हूंदो अहासिनुकुम अख़लाक़ा ॿी हदीस में चए थो अकमलुल मुमिनीन ईमान अहसनुहुम ख़ुलुक़ा ईमानदार कहिड़ो पूरो ईमानदार हूंदो ईमान अहसनुहुम ख़ुलुक़ जेको ईमानदार हुजे मोमिन हुजे ऐं इख़लाक़ भलो हुजेसि त अहादीस जेके नबी करीम जी तमामु घणियूं अचनि थियूं इन जे बारे में त इंसान पंहिंजो इख़लाक़
सिधो करे सही करे। छो जो इख़लाक़ तोखे हूंदो त हर तोखे इंसानु भाईंदो, नंढो वॾो, पंहिंजे घर वारनि खां वठी ॿाहिरि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॾिसो सईद कौन आहिनि, हिते दुनिया में आख़िरत में सईद आहे। नबी करीम जहिड़ो माण्हू न मख़लूक थियो न थींदो, पर ॾिसो घर में ईंदो त हसन हुसैन मथां चढ़ी वेहंदासीं कुल्हे ते, या उन्हनि खे वेही खणंदो, या घर वेंदो त घर जी सफ़ाई में शरीक थींदो, या पंहिंजे चैम्पल सिमंदो, या हर घर में गोश्त जो कोॾां आयो त पंहिंजे घर वारनि खे कटराईंदो हो। छो न उम्मुल मोमिनीन आइशा चए थी कान यकूनु फी मिहनति अहले, पंहिंजे घर वारनि खे मदद कराईंदो। घर में ॾिसो कहिड़ो कमु नथो थिए, हर कमु असांजो नबी करीम कंदो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबिन सां वेंदो, अबू बकर, उमर, उस्मान, अली, तलहा, ज़ुबैर, ॿाहिरि घिटियुनि में हलंदो वेंदो त हिकिड़ी पोड़ी ईंदी हुअसि, अचे नबी करीम जे हथ में विझी ऐं छिके चवंदी हुअसि हेॾे आ मुंहिंजो तो में कमु आहे, त उहो नबी करीम पासे ते वेंदो हलियो उन सां गॾु उनखे छा हू चवंदी हुअसि त उन ॿुधंदो कन ॾेई। त ॾिसो ईअं न चईं त मां नबी हा छा खपे हिते ॿुधा, न। वरी इन ई रस्ते ते हज़रत उमर अबू बकर सहाबी इन रस्ते ते हलिया। अमीर मोमिनीन उमर हो, ख़लीफ़ो हो, सॼी दुनिया जा बादशाह काफ़िरनि जा टिजंदा हुआ पंहिंजे घर में, पर उहो बि हिकिड़ो दफ़ो घटी में हले पियो मदीने में सहाबिन सां गॾु, त हिकिड़ी पोड़ी माई अचे उनखे ॿाह वठी पासे ते वठी ऐं उनखे चयईं त मुंहिंजो ही कमु अथई। चई ठीकु आहे हाज़ुरु कंदासीं। इहो हो अमीरुल मोमिनीन। सहाबिन चयसि ही केरु आहे पोड़ी तोखे पाह मां वठी अचे? अला अस्माउ लहा वक़द समिअ अल्लाहु लहू हादिहि ख़ौला, ही है उहा। सहाबिन खे चयईं अला अस्माउ लख़ौला बिन्त सअलबा वक़द समिअ अल्लाहु लहा क़ौलहा मिन फ़ौक़ि सबअ समावात, मां हिन जो न ॿुधां? ही ख़ौला है बिन्त सअलबा जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान हिन जी दाह ॿुधी ऐं नबी करीम हिन नबी वटि हिन हीअ आई त चएसि या रसूल अल्लाह मुंहिंजो मुड़ुसु मूंखे छॾे थो, 6-7 ॿार आहिनि, जवानी मूंखे वरिती, जवानी मुंहिंजी खाई, हाणे मूंखे छॾे थो ऐं मूंखे तलाक थो ॾिए, हाणे मां छा कयां? त नबी करीम ॿुधेसि पियो, पर अल्लाह ताला आसमान जे मथां उनजे ॿुधो ऐं उनजे बारे में सूरत नाज़िल कई। क़द समिअ अल्लाहु क़ौला अल्लती तुजादिलुका फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह। उम्मुल मोमिनीन आइशा चए थी मां भरिसां वेठी हुअसि, मां कान सभु ॻाल्हियूं सम्झां पई त छा थी चए, पर अल्लाह 7 आसमाननि जे मथां हुनजी ॻाल्हि सॼी ज़िक्र करे छॾियो क़ुरान में त छा थी चए, कहिड़ी शिकायत करे थी। ऐं नबी करीम खे चई त हिन मुड़ुस खे सम्झा त हिन खे मोटाए, छो जो हिन खे तलाक ॾेई छॾियईं, पर मोटाईंसि, ॿार अथसि की नंढड़ा, केॾे वेंदी, केॾे कंदी। सो ॾिसो न हज़रत उमर चयो त अल्लाह हिन जो ॿुधो, मां न ॿुधां, मां छा थींदो हा। सो इहो हूंदो सहाबिन जो इख़लाक़। असांखे बि इहो इख़लाक़ पंहिंजी तरबियत ठाहिणी पवंदी, असांखे इख़लाक़ सिखणो पवंदो। इख़लाक़ जेको आहे मुख़्तसब आहे, के जिबिली हूंदो आहे, को ॼमण सां के माण्हू के फैमिलियुनि में हूंदो आहे, ऐं के वरी सिखणो पवंदो आहे। ॾिसो सुठी शइ जेकी ॿियनि में ॾिसो था उहा उन ते पंहिंजे पाण खे त आदि कयो, सिखो, हर इंसानु सिखी सघे थो ऐं इहा शइ इन में इंशा अल्लाह सवाब बि मिलंदो ऐं दुनिया में बि चङाई थींदी, आख़िरत में बि असां नबी करीम जे वेझे हूंदासीं। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। इहा फ़ज़ाइल अमाल जेको अल अख़लाक़ 19 नंबर अल्लाह से असांखे तव्हांखे ख़ुलूस नियत ॾिए, ही दीन सिखूं, ही इल्मु सिखूं। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।